दाढ़ी जो पट को बचाए दिनो वठी वई अथव मिस्र जा कारीगर न मिस्र वारा दाढ़ी कुड़ियल अथनि की न अथनि भला उते कुड़ींदा या हित बि तोखे कहिड़ी ख़बर फ़क़ीर असांखे वरी हितम जा कारीगर दाढ़ियुनि वारा पटकनि वारा वणनि कोन था पोइ हेॾा इश्तिहार छॾे रोज़ सुबुह जो कूड़े पोइ स्टेज ते ईंदा आहिनि पर हू तो इहो मौज़ू न आहे तोखे जेकॾहिं दाढ़ीअ जी क़दुरु ऐं इज़त ॾसी आहे त हिन मटर सरदारनि ॾसी आहे कॾहिं बि भंकड़ी दुनिया वांगुरु न वठण ते रूड़ कंदो कर त मौलवी हेड़ा हदीस पाक में नबी से फरमायो जॾहिं आदमनि जा चकर मुखालिफ़ दुश्मन गिला करण वारा मरंदा त ईमान कोन हूंदो बेईमान थी मरंदा मां अॼु तव्हां सां पियो चवां 1000 न 2000 न 5 न 1 लख या 2 लख न तुझे पाकिस्तान में केपीके खां वठी बलोचिस्तान पंजाब सिंध ओ समंदरनि में बकनि में कचनि में सहरा में जेकॾहिं शहरनि में महाराजनि में तोखे आलम गणे अजरियूं न्याणियूं या पुट पुटड़ा त मां चवां थो लखनि जे तइदाद में हिन मुल्क में क़ुरान जा आलम हाफ़िज़ आहिनि पिठिया अॼुकल्ह होटलाई फिल्माई कुटाई ऐं कुकड़ाई तुरे वेठा गाना जे ॻाल्हाइनि हे वरी असां वारो सूफ़ी बि ईअं कंदो तोड़े बस रफ़ा करिया हेड़ी क़ौम शादी ऐं पठुर क़ौम असां ज़िंदगीअ न ॾिठी हाणे अगरि मूंखे हिकिड़े हल्के रासिदी हल्को रासिदी कट्टर भी न एठे सिटे ये असां दाकिर घुरायोसीं पोइ असांजे नंबर अचेसि त थोरो अॻे ॻाल्हाईंदो न ईअं बि ॻाल्हाए जाए कुझु माना ख़लीफ़नि जे बारे में कि बाबा चुप कयो त तूं ॿुधी न वठे बिल पास थियो आहे मथां को भरे वञे मोबाइल ऐं जेल में मां वञा तव्हां जो 8 लख मूंखे कमी ईंदो छा इहो थोरो तव्हां ते कंहिंजो आहे उस्ताद वज़ीर मोहम्मद थोरो कंहिंजो आहे जेको अम्मा आयशा ते भौंके हुजूर जे बीबियुनि ते न्याणियुनि ते सहुरनि ते ॾाटनि ते बिल पास करे छॾियो आलमनि त हुनखे जेल जी सज़ा मिलंदी इहो थोरो हिन उम्मत ते न आहे ख़त्म नबूवत जो बिल हज़रत मुफ्ती महमूद रहमहुल्लाह ताला जन मंज़ूर कराए कादियानी क़यामत ताईं काफ़िर थी विया इहो तव्हां ते आलमनि जो थोरो न आहे मुझे दुख थो थिए इन जे करे अॼु जे वाइस में मां अर्ज़ु पियो कयां उलमा जी इज़त कयो उलमा जो एहतराम कयो कंहिं जे करे गिला कई आहे न त हाणे इज़ारो कर तौबा बि कर ऐं ओतिरी हिक हिक जाइ ते आलम जी तारीफ़ कर त रुठल रब परची पवे तूं रब खे कावड़ आयो आहे ए साईं अब्दुल हमीद महर जहिड़ा आलम साईं तालके जो अमीर आहे जमीयत उलमा इस्लाम तूं जो जमीयत खे ॻाल्हाए त हेॾो वॾो आलम हुनजो अमीर आहे पोइ तूं इज़त कई एॾे वॾे आलम जी जंहिंजा हज़ार शागिर्द आलम आहिनि तकलीफ़ आहे सुभाणे अलाह जा तोजो कल्ह आया या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर कॾोराण सकर में आया हैदराबाद में पोइ जेके वाहन ते मस्जिद में शहीद थियूं इन जे बचाइण लाइ कहिड़ी जमायत आई ख़ुदा खे हाज़िर ॾाढा चओ क़ुरान साम्हूं थी ॾाढा चओ केरु आया भितर पत्थर ज़ख़्म कई खाधा किरे मींहं में कंहिं ऐलान कयो या मूंखे मारियो या मस्जिद में थुरिजो अञा बि तुंहिंजी ज़ुबान ओॾे हले उन कबीले ने नथी हलई जेको मस्जिद जो ख़ुदा जा घर शहीद कराए बिंडोज थो कराए उन जो तोखे ॾुख आहे जन आलमनि मस्जिद बचायो उन्हनि खे तूं कावड़ीअ पियो घर जे करे ज़ाल थी पाकर दॿाई त ॻाल्हाए आलमनि खे थो वक्त इजाज़त नथो ॾे न त मां पंजहरी कैलकुलेटर ऐं रूटर सभु घुमाया अॼु
अज जेके जलसे में आया हो उहे सब दिल में अहद करे निकरो मौत कबूल कंदासे पंहिंजे बुजुर्ग आलमन जे लाइ बिल्कुल भी न कुछ हिन मुल्क जो जेकॾहिं ठीको ढोरी करे ऐं मुंहुं बको कयो त हिन तुंहिंजे गुज़रियल कयो आहे हिन जो कोई कसूर कोन्हे जंहिंजी बि वॾी तारीफ़ थो करे पर पूरी दुनिया की साजिश अमेरिका यूरोप हिकिड़ो अहिड़ो फिल्म ठाहियो आहे जेको फिरे करे आलमन में अची हयो अथऊं हाणे असांजी साथी क़ौम वीचारे हा में हा वाछा था ॾियनि अज तुझे सामू हदीस जो सबक थींदो जो 12 ॾींहंनि तेरहं खां पोइ रमज़ान पियो अचे कंडो वहाणो अली वहाणो आराई सखर एयरपोर्ट सखर जा महला पाड़ा रोड़ी हलियो वञो टेरा जहानू कचे में हलियो वञो दरियान में खरो से जतो ई बरो जो महल जाते वञो हर मस्जिद में क़ुरान जो हाफ़िज़ हिकिड़ो उथी करे हिन पिंडाल में चवे साले मस्जिद खे हाफ़िज़ न मिलियो उथी करे चओ त मां ॾिसां या मां ॾेखारियां स्कूल आहे मास्टर कोन्हे अस्पताल आहे डॉक्टर कोन्हे सरकारी अस्पताल में था ॾिसनि ॼण तूं डॉक्टर जा फाती मारिया हलिया वरी जे प्राइवेट में वञ बात तो पट आओ हाणे असां गाॾीअ जी सराई थर्मामीटर वरी जाणे जेको आहे चूहो जेको फूकींदा आहिनि फूके 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 मच्छी वधाई सौ थी हेठियूं सौ थी अलाए छा मच्छियूं वेठियूं अलाह जो ॼाणे मथो अलाए छा थी हेठो अलाए छा थी वरी नज़र ॾिसंदो छाजे करे ग़रीबनि जी दवा नथी थिए इलाज नथो थिए ग़रीबनि खे कॉलेज में दाख़िला नथी मिले ग़रीब छो जानवर आहिनि छा ग़रीब छो ग़रीब इंसान न आहिनि छा जो ग़रीबनि जो मकान में इज़त न आहे तव्हांखे इज़त आलमन ॾिनी आहे तव्हांजे लाइ आवाज़ आलमन उथारियो आहे तव्हांजे लाइ दुआऊं आलमन घुरंदा आहिनि को बचाए सैलाब को बचाए हेठि हलाक को पीछा सालोली में तो वरी अॻे ॿोॾे मां हिकिड़े खे चयो रोज कथा पिया छो था ठाहियो चईसि ईंदड़ साल अॻीअ खां ॿीं ॾींहुं पवंदो पोइ अॻो पोइ ठाहींदासीं मुकारो खाई अंदर गिरकाए हाणे अची जीत पिया अथनि चांवरनि में बि हिननि में बि तो ख़बर न आहे त जीत कहिड़े पासे न पियो अथनि पर चुरे नथो जॾहिं ग़रीबनि जो माल खाईंदव मिसकिननि जो माल खाईंदव त पोइ तव्हांखे जीत हिते बि पवंदा